अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु प्राइम मिनिस्टर साहब इमरान खान वरी जेको आहे उहो कराची में जल्द सां ॻाल्हाईंदे बाक़ाइदा ईअं भड़की पिया, जंहिंमें उन्हनि चयो त मुंहिंजे गन पॉइंट जे टारगेट ते जेको आहे उहो टारगेट ते जेको आहे मुंहिंजो आसिफ ज़रदारी साहब आहिनि हाणे, ऐं उन्हनि चयो त मुंहिंजो हिननि त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस पेश करे मुंहिंजे लाइ आसानी करे छॾी, मुंहिंजी ज़ंजीरूं टुटी पियूं, हाणे मां हिननि सभिनि खे जेको आहे उहो चोर बि चयूं, कंहिंखे बूट पॉलिश करण वारो बि चयूं, माना ईअं लॻे पियो पियो त ॼण प्राइम मिनिस्टर साहब हिकिड़े क़िस्म जो इशारो था ॾियनि त मां अगरि ऑपोज़िशन में वियुमि त मां सफ़ा माना चुप करे न विहंदुमि। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान साहब जी अॼोकी तक़रीर जी जेका विकेबलरी आहे, ॿोली आहे, इहा त हैरान कंदड़ न आहे। मौलाना फज़ल रहमान लाइ छा चवंदा आहिनि, अॻ में बि तक़रीबन मोरलेस जी ॻाल्हि कंदा हुआ, डाकू चोर इहो पहिरीं चवंदा हुआ। हाणे हिन दफ़े को नई हिननि जेका नैरेटिव ठाहिनि पिया नो कॉन्फिडेंस अचण खां पोइ, त उन नैरेटिव में इहो हिकिड़ो जेको ॿियो पहलू आहिनि जंहिं ते अचूं था, पर हिकिड़ो पहलू इमरान ख़ान इहो ठाहिण जी कोशिशि करे पियो त हिकिड़ो थ्रेट परसेप्शन क्रिएट करे पियो त पोइ सम्झी वठो जी हा, ऐं तव्हां नाकाम थींदो पोइ तव्हां घटि न कंदसि। हाणे घटि न कंदसि, ठीकु आहे, आसिफ ज़रदारी साहब, मौलाना फज़ल रहमान ऐं शहबाज शरीफ़ उहो त चवनि था त ये बाज़ू हमारे आज़माए हुए हैं, ख़बर आहे छा करे वठंदो, ख़ैर जेको कंदो सो कंदो। लेकिन हिन जेको डपु ढहा उहो पैदा करे थो, हुन में हिकिड़ो यानी जेको ख़ौफ़ जी सिचुएशन इमरान ख़ान साहब तो हेठि पंहिंजे MNAs ऐं इतादियुनि लाइ बि करे थो त ॾिसो पोइ सभिनी सां घटि न कंदसि, ऐं पोइ इहो चवण त मुंहिंजो पहिरियों टारगेट ते बंदूक अची ॿोली जेको ख़ान साहब वाक़ई में कंफ्यूज़ड आहे। MQM वटां मिली आयो आहे ऐं चए थो बंदूक जी नाली ते मुंहिंजो जेको आहे MQM त अॼुकल्ह बंदूक जी सियासत करे कोन थी ज़ाहिरी तरह, त मर्कज़ मां आयो आहे MQM जो, चए थो बंदूक जी पहिरें निशाने ते जेको आहे उहो इमरान ख़ान आहे, पोइ वरी सॉरी आसिफ ज़रदारी आहे, पोइ वरी शहबाज शरीफ़ आहे, पोइ मौलाना फज़ल रहमान आहे। लेकिन हीअ जेका ॻाल्हि कनि पिया त मुंहिंजी दुआ क़बूल थी वई ऐं हीअ ट्रैप में फासी पई आहे अपोज़िशन। हीअ कल्ह बि हुन तक़रीर में चयो त हीअ हिननि जी आख़िरी मूंसां जेको आहे, ऐं पोइ 2028 ताईं हीअ माठि थी वेंदा, ऐं हीअ मूं दुआ घुरी पिए त हीअ नो कॉन्फिडेंस कनि त हीअ हाणे हुन ट्रैप पे अची वियो आहे इमरान ख़ान चवाणी, ऐं ओवर कॉन्फिडेंस त बसि हीअ त हू फासी पिया सियासी डेथ आहे। त मूंखे यादि आयो त अगरि तव्हांजी नज़र मां किताबु गुज़रियो हुजे 48 लॉज़ ऑफ पावर, उन में हिकिड़ो लॉ, मूंखे उनजो नंबर यादि कोन्हे, उनजो सेंस इहो हो त कॾहिं कॾहिं मुख़ालिफ़ खे मतिलबु हैरान कजे, पंहिंजे पाण खे वधीक एक्स्ट्रा ऑर्डिनरीली पंहिंजो कॉन्फिडेंस ज़ाहिर करे त हू ॿियो छिरके त यार ही त कमज़ोर आहे, ही एतिरो ताक़तवर कीअं पियो पंहिंजे पाण खे ज़ाहिर करे, माना हिकिड़ो ॾेखार जेको आहे परसेप्शन क्रिएट कजे त ओहो इहो त मां त हिनखे घुमाए थो वठां। छोटो छोटो माण्हुनि जे ज़हन में आहे बि, अॼु ॾींहं ताईं माण्हू चवनि था ठीकु आहे न। सो हाणे हीअ जेको ॻाल्हि आहे त मूं फसाए वरितो आहे, मूं हीअ करे वरितो आहे, बसि हाणे त घटि न थींदी, त हू 48 लॉज़ ऑफ पावर में हिकिड़ो लॉ इहो बि लिखियलु आहे त ईअं बि कबो आहे कॾहिं कॾहिं त जीअं मुख़ालिफ़ जेको आहे उहो चए थो यार हिनखे त कमज़ोर ऐं हीणो ऐं जेको आहे हू परेशान नज़र अचणु घुरिजे, हीअ त खिले पियो, हीअ त हीअ त ॾाढो मुतमईन आहे, त छा चकर आहे, कुझु गड़बड़ त न पई थिए। अच्छा, पोइ न सिर्फ़ु मथियां पर ख़ासि तरह इहो इम्प्रेशन जेको पार्टी जे अंदरि MPA MNA या जेके हुनजा पंहिंजा MNAs आहिनि MPAs आहिनि त यार ख़ान साहब त खिले पियो, हीअ त तमामु ईअं मज़बूत लॻो पियो आहे, अलाए कंहिंजी ताक़त अथसि, यार अंदरां ई अंदरां किथे ग़ैबी ताक़तूं अञा सपोर्ट त कोन पियो करे। एग्ज़ैक्टली, ठीकु आहे। सो ख़ान साहब जी ही जेका बॉडी लैंग्वेज ऐं ही परसेप्शन हो जेको ठाहिण जी कोशिशि करे पियो, इहो त कॉमन सेंस में सम्झ में अचे पियो, पर जेके माण्हू ॾिसो ही को आम माण्हू जी सियासत कोन पई थिए, हिकु कराची जे या हैदराबाद जे या सरगोदा जेलम या पेशावर जे कारकुननि जी सियासत कोन पई थिए, आम माण्हू जी सियासत कोन पई थिए, इहा सियासत थिए पई हू 350-400 जेके MNA आहिनि ऐं जेके 350-300 MP आहिनि पंजाब जा, हुननि खे हीअ जेके 800,000 माण्हुनि जी गेम थिए पई, उन्हनि खे नंबर्स अचनि था, हू कंहिंजी न अपोज़िशन जी हार्म में यकीन रखंदा
न हुकूमत जे हाम में यकीन रखंदा, हुन ते आङुरियुनि ते नंबर आहिनि न। त भई इमरान ख़ान साहिब ई हाम हणे पियो, हिन जा त अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन ग्रुप जा हुननि खे त आङुरियुनि ते MPA ईंदा हूंदा न, त हेतिरा MP आहिनि। बोज़दार साहिब हिन चई छॾियो त न हटाईंदसि, जी हा, त कीअं नंबर गेम में जेको आहे इहे हाम कीअं पियो हणे। जी हा, सो हीउ जेको ॾेखा ज़ाहिर करे पियो, सो हिकिड़ो त हुनजो ई ख़्वाहिश आहे त हिन में जेको हेठि को MP MNA अञा जेको थोरो मतिलबु अञा फ़ैसिलो न कयो हुजे त हू वञण खां लवाए ते यार इमरान ख़ान वरी अची वियो त अलाए छा कंदो। सो ऐं ॿी ॻाल्हि इहा त ज़ाहिर आहे हू पंहिंजी अपोज़िशन जी तयारी बि करे पियो। जी हा, जी हा, जी हा। कॉलर सां गॾु अब्दुल जब्बार भुट्टो नौंदरो मां। जी भुट्टो साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर अली काज़ी खे बि सलाम हुजे सर, मुंहिंजे जब्बार भुट्टे जो घर। वालेकुम सलाम। हा सर, इमरान ख़ान बादराबाद पहुतो आहे, तो इहा MQ जे ख़िलाफ़ हूंदी, ऐं उन खां अलावा ज़रदारी साहिबु, मौलाना फज़ल रहमान ऐं पंहिंजे शहबाज़ शरीफ़, अपोज़िशन सॼी गॾु लॻी पई आहे। बिलावल साहिबु लागबाग जेका हिन जो तख़्तो ऊंधो करे जेको पोइ ते वापसी कंदासीं, हे त पंहिंजो ईअं ई वापसी थी आया, छो आवाम जो गुमराह। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर दाद मोहम्मद गडानी घोटकी मां। जी गडानी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। हा खाई साहिबु, मुल्क में सियासी माहौल ॾाढो गर्म आहे, हर को ॿिए धक रसाइण जी कोशिशि में रुधल आहे। अॼु वज़ीर आज़म साहिबु कराची में जेका तकरीर कई, वज़ीर आज़म जो उहिदो तमामु वॾो उहिदो आहे, ऐं जेका ॿोली ज़रदारी साहिबु, मौलाना फज़ल रहमान ऐं शहबाज़ शरीफ़ साहिब जे ख़िलाफ़ इस्तेमालु कई, छा अहिड़े वॾे उहिदे ते वेठल माण्हूअ खे इहा ॿोली सुणे थी? इन ते महिरबानी करे तफ़सील सां रोशनी विझंदा। ठीकु आहे। सो बहरहाल हिकिड़ी तोड़ जोड़ नंबर गेम वठा इमरान ख़ान साहिबु अगरि एतिरो ई कॉन्फिडेंट आहे जेतिरो हू चए पियो, जेतिरो हू ज़ाहिर करे पियो त एतिरो पुरतमाद आहे, त उन कहिड़ी ज़रूरत आहे त पंधु करे अची हिते मुतहदा खे बि अची मिठूं करे, ऐं पोइ मुतहदा निकिरण खां पोइ चए थी त असां इत्तेहादी आहियूं हुकूमत जा, पर असांजा ऑप्शन्स खुलियल आहिनि। जी हा, सुभाणे मीटिंग था कनि, ऐं सुभाणे आसिफ़ ज़रदारी सां वञी मीटिंग था कनि MQM वारा। सो शयूं ख़ान साहिब जे किथे बि हथ वस नज़र न पियूं अचनि, लेकिन बहरहाल आख़िरी मिनट ताईं उमेद हूंदी आहे। जी हा, पाण चवंदा आहिनि आख़िरी ॾींहं में। अॼु तक़रीर में ॿुधायूं त सुभाणे अलाए कहिड़े हिकिड़े इलाइक़े में वञी दीर जे इलाइक़े में जलसो कंदा, पोइ हुन खां पोइ लाहौर बि वेंदा, पोइ अलाए किथे पंजाब में वेंदा, ऐं इंटीरियर सिंध में बि चयो अथसि आउं दौरो कंदसि ऐं ईंदसि। इहो सिंध जा इंटीरियर सिंध जा माण्हू ॿुधी ॿुधी आसिरे में ई रहिजी विया। 2.5 साल गुज़री विया, ख़ान साहिबु इझो थो अचे, इझो थो मसला हल करे। जी हा, जी हा। उन ते पोइ था ॻाल्हायूं ख़ान साहिबु जेको सिंध लाइ ॻाल्हायो आहे। लेकिन इशू इहो आहे त ही छा पिया कनि ख़ान साहिबु? गेम थिए पई असेंबली जे अंदरि। जी हा, हू हुनखे पब्लिक में जी हा, पंहिंजो राय आमा ऐं पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन बिल्टअप कनि पिया त आऊं जेको आहे अगरि माना सुभाणे हटिजी वञे त हू मासिस में वापसि हुनजी जेको पॉपुलर पॉलिटिक्स वारो हो, ऐं हिकिड़ी जेको एग्रेसिव एंग्री ओल्ड मैन वारो जेको हो हुनजो हिकिड़ो तासुर त भई हिकिड़ो तमामु ईअं सख़्तु बोल्ड ॻाल्हियूं कंदड़ माण्हू आहे, ऐं त वापसि हू पंहिंजी अपोज़िशन लीडर वारी लैंग्वेज ऐं हुन पोस्चर में वञे पियो ख़ान साहिबु। MQM जवाबु मतिलबु ज़ाहिर MQM पंहिंजा ऑप्शन खोले छॾिया आहिनि, ज़ाहिर जो छा मतिलबु थियो। बाक़ी अलाए कंहिं साईं भुट्टो साहिबु चयो त बिलावल साहिबु ईअं मोटी आयो ऐं तख़्तो त ऊंधो न थियो। सही, बिलावल भुट्टो ज़रदारी मूंखे ख़बर न आहे, तक़रीरनि में त चइबो आहे त तख़्तो ऊंधो करे ईंदासीं, पर जॾहिं चए थो त न धरणो हणंदासीं न कुझु कंदासीं, अलाए कीअं, त ज़ाहिर आहे इहो ई थियणो। बसि विया ऐं हिकिड़ी मोबिलाइज़ेशन करे आया, हिकिड़ो पंहिंजी पार्टी खे वापसि हुननि मुतहरिक कयो। बाक़ी त हिन सां ज़ाहिर आहे को उन्हनि खे को धरना या को इहे शयूं करणियूं कोन हुयूं। सो मूंखे त कहिड़ी ग़लतफ़हमी कोन हुई त बिलावल साहिबु वेंदो त इमरान ख़ान जी हुकूमत त ऊंधी थी वेंदी, पर इतफ़ाक़ सां डेट्स तारीख़ूं जेके आहिनि उहे ठही आयूं त जंहिं ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पंहिंजो मार्च खणी इस्लामाबाद पहुता आहिनि, उन ई ॾींहुं नो कॉन्फिडेंस बि क़ौमी असेंबली में पेश थी वई आहे। सो ही टाइमिंग सुठी मैच थी वई हुननि लाइ, पॉलिटिकली सियासी तरह हुननि खे फ़ाइदो थियो हिन जो। ॿियो गडानी साहिबु अलाए छा पिया चवनि त इहा ॿोली ॻाल्हाइणु घुरिजे? ख़ान साहिबु इहो पहिरियों दफ़ो त कोन ॻाल्हाई। जी हा,
फिर तो पता ना ॻाल्हाए। अच्छा पंहिंजी ॻाल्हि निकिती त MKM जेका आहे उहा आसिफ ज़रदारी साहिब सां मिले थी। इन ते अचूं था पिया, पर हिकिड़ो मुलाक़ातुनि जो अगरि थोरो तबसरो करे वठूं त अॼु तरीन ग्रुप मुलाक़ात कई आहे काफ लीग सां ऐं पंजाब में चेंजिंग जी हेल्प घुरे वठी आहे। काफ लीग जे तारिक बशीर चीमा जी ॻाल्हियूं अचनि थियूं त तारिक बशीर चीमा साहब प्राइम मिनिस्टर खे चई छॾियो आहे त अगरि तव्हांजा 15 खां 20 माण्हू टुटरा, हूअं तव्हां सां गॾु आहियूं असां, पर तव्हांजा 15 खां 20 माण्हू टुटरा त पोइ काफ लीग ऑपोज़िशन वटि वेंदी। ॾिसो, अगरि तारिक इहे जेको क्यू लीग वारनि चौधरी शुजात वारनि अगरि इहा ॻाल्हि इमरान ख़ान खे चई आहे त इमरान ख़ान खे मोट में इहो चवणु घुरिजे त भाऊ अगरि मुंहिंजा 15-20 टुटी विया त तूं मूंसां गॾु हुजी न हुजी, हुननि सां गॾु हुजी न हुजी, तूं किथे बि न हुजी क्यू लीग वारा, पोइ बि फ़र्क़ु नथो पए, तूं रेलेवेंट कीअं रहिजे। छाकाणि त पंजाब असेंबली में कुल खपनि 10 माण्हू। जी हा। सो अगरि PTI जा पंहिंजा तरीन ग्रुप ऐं अलीम ख़ान ग्रुप वारा 15-20 MPA उते हलिया विया त चौधरीनि जा 10 MPA किथे बि विया, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? त ॻाल्हि इहा जाई आहे। अलाए कंहिंखे था ॿुधाइणु चाहिनि त असां नथा छॾणु चाहियूं, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त अञा हिननि जी सियासी जेका आहे उहा थोरी ॻाल्हि मनफ़ी वेंदी चौधरीनि लाइ त अच्छा हू जॾहिं ॾिठो त ॿेड़ी ॿुॾे पई त भॼी विया। जी हा, या त हींअर भॼी वञनि, उसूल ते बीहनि न। थींदो ई आहे जी हा। जॾहिं हुननि खे पक थी वेंदी आहे। अॼु अलीम ख़ान ग्रुप वारनि हुनखे ॿुधायो हूंदो त बाबा नथिंग डूइंग। जी हा। अलीम ख़ान चवंदो जहांगीर तरीन ग्रुप, जी हा, जेकी JT, मुलाक़ात, पाण JT छो न चऊं, जहांगीर तरीन PTI JT। त JT जेका आहे, JT ग्रुप जेको आहे उन अॼु हुनखे ॿुधायो हूंदो त बाबा असीं किथे वापसि नथा वञूं, असांखे इमरान इस्माइल ऐं ॿिया कोन था परचायूं ऐं असांखे पंहिंजो चीफ मिनिस्टर करिणो आहे। त अॼु पोइ वरी चौधरीज़ जेके आहिनि, शायदि आसिफ ज़रदारी साहिब सां मुलाक़ात थी आहे, मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात थी आहे। इहे तव्हांखे नो कॉन्फिडेंस सां पहिरीं जेके आहिनि क्यू लीग वारा, थी सघे त MKM वारा बि अज़ीम तर क़ौमी मुफ़ाद में सभु जेके आहिनि उहे सभु जेके आहिनि मतां इमरान ख़ान साहिब खे ख़ुदाफ़िज़ करे वञनि। चऊं था पिया जेकॾहिं अगरि सभु हलिया था वञनि। कॉलर असांखे मोहम्मद अनवर चांग सांगड़ मां। जी चांग साहब, छा चवणु चाहींदा? सलाम ऐं काज़ी साहब खे सलाम। सवाल असांजो इहो आहे त अदम इज्तिमा जी तारीख़ पेश थियण खां पोइ वज़ीर अज़म जेको पहिरियों भेरो जेको कराची आयो आहे, गवर्नर हाउस में जेको ख़िताब कयो आहे त हुन किताब जी लैंग्वेज जेका तमामु मिजाज़ी ॿुधी हूंदी, वज़ीर हुनखे तमामु हिकिड़ी अहिड़ी ॿोली इस्तेमालु कई आहे त छा वज़ीर अज़म जे उहिदे ते वेही छा वज़ीर अज़म साहिब जे साईं इहा ॿोली इस्तेमालु करणु घुरिबी हुई? ऐं उनखां पोइ अदम इज्तिमा जी तारीख़ बारे में हुन सां जेके पंहिंजा इताद जी बि साईं हुन सां गॾु कोन्हनि, GDA जी क़यादत जी मुलाक़ात न थी आहे। ठीकु आहे, ॿियो बि कॉलर महफ़ूज़ रहमान भुट्टो घोटकी मां। जी भुट्टो साहब, छा चवणु चाहींदा? महफ़ूज़ रहमान भुट्टो घोटकी मां। पहिरियों त काज़ी साहब खे अस्सलाम वालेकुम। सर मां इहो चवां थो सियासी माहौल ॾाढो गर्मा गर्म लॻो पियो आहे सॼे पाकिस्तान में। वज़ीर आज़म अॼु जेको कराची अची जेको आहे MQM वारनि सां बि मिलियो, मतिलबु त हुननि खे बि राज़ी करणु आयो। चवण जो मक़सदु इहो त जीअं हाणे वज़ीर आज़म साहिबु असां इहो सम्झोसीं त वॾा कैश न कंदो, ग़रीब अवाम लाइ जेके वीचारा मज़दूर कमाइनि था, डेली कमाइनि था, खाइनि था, एॾी महांगाई, असां इहो सम्झोसीं त जीअं मरियम औरंगज़ेब चयो त को अहिड़ा पैकेज ऐलान कंदो। लेकिन हिकु त ज़रदारी साहिब ते वार कयो ऐं पंहिंजो ॿियो अपोज़िशन जेके बि आहिनि जीअं हाणे लोन लीग वारनि उन्हनि ते वारदार कयो। ठीकु आहे, ऐं ठीकु आहे साईं भुट्टो साहिब, ठीकु आहे। साईं तकरीरूं सभिनी ॾिठल आहिनि, कॉलर फ़ोन करे सॼो ॿुधाइणु शुरू कंदा, सभिनी असांजी ॿुधल आहे त छा चयो छा न चयो। अगरि पॉइंट ते ॻाल्हाईंदासीं त वधीक कॉलर गेस्ट थी सघंदा। सो ॻाल्हि लैंग्वेज जी ॻाल्हि कई साईं, ऐं साईं चयो त लैंग्वेज साईं मूंखे ख़बर न आहे छो चांग साहिबु तव्हांखे हैरत थी थिए, इमरान ख़ान इहा ई ॿोली ॻाल्हाईंदो रहियो आहे, इन में नई ॻाल्हि कहिड़ी कई अथसि, इहा ई ॻाल्हियूं कंदो आहे। अच्छा पहिरीं बिलावल भुट्टो ज़रदारी जी नकलूं लाहींदो, अॼु वरी थोरो हिन इज़ाफ़ो कई त भई आसिफ ज़रदारी पंहिंजे पुट खे उर्दू सेखारे, नई ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? जी हा, जी हा, इहे पहिरियां बि कंदो रहियो आहे जॾहिं ऑपोज़िशन रहियो आहे, तॾहिं तव्हां छा छा ॻाल्हाईंदो रहियो आहे। अच्छा अगरि जे ईअं तव्हांजी ॻाल्हि कई त कल्ह ज़रदारी साहिब बि ऐं बिलावल साहिब जॾहिं कंटेनर ते हुया, उन जो जॾहिं स्पीचिस कयूं त उते उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त असां माइनस सिलेक्टेड हलंदासीं हाणे सभु गॾिजी। त तव्हां जी ॻाल्हि कई त MKM बि हली वेंदी क़ौमी मुफ़ाद में, उहा बि हली वेंदी क़ौमी मुफ़ाद में, त पोइ इहो प्राइम मिनिस्टर साहिबु या इमरान ख़ान एज़ अ लीडर या इमरान ख़ान एज़ अ पर्सनैलिटी इहो फेवर में न वेंदो इमरान ख़ान जे अगरि सभु अगेंस्ट हलिया वञनि? ॾिसो सिचुएशन 2018 वारी न आहे,
हिन महिल हिकिड़ो वरी पाण हिकिड़ी डिघी डिस्कशन में हलिया वेंदासीं, लेकिन मुख़्तसर इहो आहे त हीउ 2018 खां अॻु वारो इमरान ख़ान कोन्हे, लेकिन टी दुनिया जे मुल्कनि में इहो थींदो आहे, हिकिड़ो सिंपथी फैक्टर क्रिएट थींदो आहे त बस सभु हिकिड़े पासे थी विया, हे उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा, वो भी मेरी तरह तन्हा होगा, वरी ॻाल्हि जेका असांजे शाइर बि ईअं तन्हाई खे सो तन्हा हुजण खे हिकिड़ो सिंपथी या हमदर्दी जो मिले। लेकिन हीउ जेको हीअं 3.5 सालनि में जेको कुझु थियो आहे मुल्क में, उन जे हवाले सां एतिरो माण्हू एतिरा उहो ग्राफ न आहे ख़ान साहिब जो जेको 2018 खां अॻु हो, छाकाणि 2018 खां अॻु इमरान ख़ान हिकिड़ी उमेदु हुई। अॼु 3.5 सालनि खां पोइ इमरान ख़ान जेको आहे उहो आहे, ईअं फ़र्क़ु कयूं, ऐं नथो चाहे ख़राबु आहे सुठो आहे, अॼु इमरान ख़ान जेको आहे सो आहे। 2018 खां 1 करोड़ नौकरियूं हुयूं, 50 लख घर हुआ, पोइ IMF खां बि न वठिबो, पोइ हीअं करे छॾिबो, अरबें डॉलर ॿाहिरां वापसि जेके चोरी थिया आहिनि वापसि आणींदे, सभु हिकिड़ो ख़्वाबु ऐं हिकिड़ी उमेदु हुई। अॼु 3.5 सालनि खां पोइ इमरान ख़ान हिकिड़ी हक़ीक़त आहे, उहो जेको आहे सो आहे, जीअं आहे सो आहे, उहो इहो नथो, छाकाणि हाणे अगरि वरी चवंदो 1 करोड़ नौकरी ॾींदसि त माण्हू चवंदा सर रहने दो न, ज़्यादा हो गई है। त तंहिंजे करे अकेलाई जेका आहे, सिर्फ़ु नंबर जेके मिलंदा ख़ान साहिब खे, सॉरी ख़ान साहिब खे जेके नंबर मिलंदा हिन दफ़े सिर्फ़ु तन्हाई जा मिलंदा, बाक़ी जेको उमेद ऐं ख़्वाब वारी ॻाल्हियूं हुयूं उहो हाणे झकी थी वियूं। लेकिन जेको 1.5 साल अगरि ॿी हुकूमत अचे थी ऐं 1.5 साल हले थी, त ॾिसूं त ईअं उहो हिकिड़ो अजीब किनो लतीफ़ो आहे, उहो नथो वरजायां, पर कॾहिं कॾहिं थींदो आहे त अॻु त वरी बि हीअं हो, हीउ ॿियो त सफ़ा ईअं न त ईंदड़ हुकूमत जेको आहे उनखे 1.5 साल में इमरान ख़ान जा 3.5 साल माण्हुनि खे विसरी वञनि, सो उहो त ख़ैर जॾहिं वक़्तु ईंदो त पाण हुन ते तबसरो कंदासीं। लेकिन हीअ जेको हींअर सिचुएशन थिए पई, हिन सिचुएशन में आउं सम्झां थो त ख़ान साहिब डे बाय डे वीक थिए पियो। मूंखे हैरत थी फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी त भई तकड़ कयो, जी हा, जेतिरो जल्दी थी सघे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस। सो इहा ॻाल्हि मुल्क लाइ तमामु भली आहे। ऐं फवाद चौधरी सां इतफ़ाक़ थो कयां त हरूभरू सियासी अदम इस्तेकाम में मुल्क छो रहे। कल्ह बि स्टॉक एक्सचेंज किरी पई, हेतिरो नुक़सानु थिए पियो, त जेको करिणो आहे करे वठो। ज़रूरी त न आहे त जेको इजलास आहे उहो 14 ॾींहं ते घुराइजे, जी हा, सुभाणे घुराए वठे, परीं घुराए वठे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे उहो करे वठे नो कॉन्फिडेंस 3 ॾींहंनि खां पोइ, त थी त सघे इहो सॼो मामिलो जेको आहे लपेटजी सघिजे थो, वेठिजी सघे थो 1 हफ़्ते जे अंदरि। अगरि आइन जी रूह सां ॾिसूं, हफ़्तो न 10 ॾींहं बि थो, त उनखे 10 ॾींहंनि खे हरूभरू 21-22 ॾींहं छो कजनि। लेकिन इमरान ख़ान इहो न चाहींदो। इमरान ख़ान प्रॉबेबली इहो चाहे पियो त हू हिन खे यूज़ करे, ये जेको पब्लिक मीटिंग्स करे, पब्लिक ओपिनियन जोड़े, सोशल मीडिया ते मूंखे लॻे थो त इमरान ख़ान जी टीम वरी एक्टिव थी आहे, वरी हू सभु ॻाल्हियूं ऐं हू सभु शयूं अचणु शुरू थी वञनि, त अगरि नो कॉन्फिडेंस कामयाबु थी बि वञे त पब्लिक ओपिनियन वरी इमरान ख़ान कुझु न कुझु पंहिंजे हक़ में ठाहिण में कामयाबु थी वञे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु मोहसिन बेलार राणीपुर मां। जी बेलार साहब, छा चवणु चाहींदा? इमरान ख़ान माना पोयों पे ध्यान नून लीग मौलाना आसिफ ज़रदारी त इहे छा माना 3-4 साल इमरान ख़ान थिया आहिनि हुकूमत खे। हे माना 3 सालनि माना हुकूमत ॿार नथा रही सघनि, जीअं मच्छी माना पाणी खां न रही सघंदी आहे, मरी वेंदी आहे। हे बि माना छा मरी था वञनि, माना पैसो रुगो ठाहियूं, माल ठाहियूं। बिलाल ज़रदारी वियो इस्लामाबाद, ख़ैर सां पुॼी आयो, ऐं जेको सिंध जो ख़र्चु आहे उन साईं काथो केरु हणंदो, उहो काॾे पैसो ज़ाया थियो सर हिननि जो। ठीकु आहे साईं। हा साईं, बिल्कुलु। हाणे इहो काथा त लॻंदा त सभिनी जा लॻंदा, छा कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जो काथो हणिजे, सरकारी इस्तेमालु छा न। बहरहाल निसार खोड़े साहिब खे मुबारक हुजे, सेनेटर थी विया। ऐं अगरि अपोज़िशन खे वाकई में मुराद शाह जी इहा ॻाल्हि ठीकु आहे त अगरि अपोज़िशन खे बाइकआउट ई करिणो हो त पोइ ख़र्च छो करायूं, अनअपोज़ अचणु ॾियनि। पंहिंजो कैंडिडेट छो, पहिरीं ख़बर हुई त पीपल्स पार्टी वटि वधीक अंग आहे, हिकिड़ो वोट बि न पियो, न बाइकआउट करे विया न।
लेकिन बकौल मुराद शाह साहब जे त 4 PTI जा MPA वधीक अॼु आया ऐं वोट ॾेई विया बाइकआउट हुजण जे बावजूद। बाइकआउट हाणे जेको ॾिठोसीं त उहो हिकिड़ो या ॿ हुआ पर शाह साहब मुंहिंजे ख्याल सां 3 आहिनि। अच्छा टिनि जा नाला 4 था मुंहिंजे अचनि। मुराद शाह खे वधीक ख़बर हूंदी 3 जा नाला अचनि था। छाकाणि त हू सॼी गेम खे मॉनिटर करे रहिया, पाण त हुते हुआसीं कोन। सो ॾिसो न हाणे ईअं अगरि माण्हू टुटणु शुरू थी विया, अगरि 4 MPA टुटा आहिनि अॼु, तव्हां हीअ जेको पावर गेम थिए थी हिन में सिंपल ॻाल्हि आहे त अमूमन हिकिड़े MNA सां 2 MPA जी जोड़ी हूंदी जी आहे। हा जी हा जी हा ईअं हिकिड़ो सेट ठहियलु हूंदो जी हा आहे। जी हा। MNA हेठि 2 MPA त उन्हनि टिनी जी आम तरह 90% उन्हनि जी पाण में अंडरस्टैंडिंग हिकिड़ी केमिस्ट्री जुड़ियल हूंदी आहे। हिकिड़े तक त अगरि 4 MPA अॼु पीपल्स पार्टी खे वोट ॾेई विया आहिनि त माना हुननि जे मथां 2 MNA। त कराची जा त कई MNA आहिनि, पाण खे त हुनजा नाला बि नथा अचनि PTI वारनि जा। अवल लियाकत साहब आहिनि त उन्हनि चयो बि आहे त मां जेको आहे माना कुझु रिएक्ट बि ॾिनो अथऊं त प्राइम मिनिस्टर साहब 5 माण्हुनि सां त अची मिलंदा न, आया आहिनि त मिलिया न। सो हाणे कहिड़ी ख़बर त हिन महिल ताईं सिंध हुकूमत मुराद शाह साहब त तरदीद था कनि, लेकिन ज़ाहिर आहे को मिनिस्टर को हिते ज़ाहिर हिन ई शहर में रहनि था, किथे कमु वास्तो रातो ज़ाहिर त हिन महिल ताईं अलाए कराची में केतिरा MNA टुटी पिया हूंदा पी। जी हा जी हा। जेको चवनि था त तव्हां अंदाज़ो ॾिसी वठिजो त। अच्छा सभु हिकिड़ो सुवालु अचे थो जेका तव्हां पाण हमेशह ॻाल्हि कंदा आहियो त हीअ जॾहिं सभु कुझु थी वेंदो त पोइ बाद में सुवालु उठंदो त हीअ बाक़ी 3 साल जेके आहिनि उहे तव्हां कहिड़े खाते में जेको आहे उहो सॼो हिकु एक्सपेरिमेंट कयो या कुझु बि कयो। 3.5 साल त इन में वाक़ई हिकिड़ो सुवालु अचे थो, अगरि आवाम जो कॉन्फिडेंस इमरान ख़ान साहब ते न आहे, PTI ते न आहे, त आवाम जो कॉन्फिडेंस बक़ाया पार्टीज़ ते बि नज़र कोन थो अचे एतिरो, त पोइ इहो क्राइसिस काॾे वेंदो? ॾिसो इहो हिकिड़ो क्राइसिस न आहे, इहो हिकिड़ो वरी सियासी पंडितनि लाइ, सियासी तज़िया नगारनि लाइ, सियासी वर्करनि लाइ, सियासियात जे शागिर्दनि लाइ हिकिड़ो बहस जो मौज़ू आहे। ज़ाहिर आहे त यार एतिरो माण्हू जेके आहिनि, आम माण्हू जेको आहिनि हू ॿियनि मां बि एतिरो ख़ुशि त कोन्हनि आहिनि ई न। जी हा। लेकिन पंजाब में थी सघे थो त माण्हुनि जो ख़्यालु मुख़्तलिफ़ हुजे, माण्हू नवाज़ लीग सां सिंध में चवनि, माण्हू पीपल्स पार्टी सां। हाणे इहो हिकिड़ो वरी बहस आहे, हिन सां को बहरान कोन पैदा थिए थो। ॻाल्हि त आहे त क़ौमी असेंबली में इमरान ख़ान वटि 172 MNA अगरि न आहिनि त हू वियो। हाणे पोइ आहिनि बहस, पोइ आहिनि फ्यूचर जी एनालिसिस ऐं असेसमेंट्स। पोइ त ख़ुदि इहो सुवालु आहे त ॾिसो इमरान ख़ान साहब जॾहिं बि नो कॉन्फिडेंस थिए थी, अगरि इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ु अचे थी त उहो कहिड़ी सूरत में अचे थी। मिसाल हाणे पाण इलाही सारा हिकिड़ा ख़ाका पेश करे सघूं था। मिसाल तौरु त सिर्फ़ु जहांगीर तरीन ग्रुप ऐं बाप पार्टी जा 4-5 MNAs ऐं 4-5 MPA ॻराए छॾाए, ऐं ईअं अपोज़िशन पंहिंजा 172 खां 172 घुरबल आहिनि, 178 180 करे, मूंखे यादि नथो अचे, यूसुफ रज़ा गिलानी खे 180 वोट पिया आहे शायदि। जी हा। 179 यूसुफ रज़ा गिलानी ओतिरा वोट वठी ऐं इमरान ख़ान साहब फारिग थी वियो। हीअ थी हिकिड़ी सिचुएशन। ॿी सिचुएशन इहा थी त न इहो अंग जेको आहे हीअ 190 ताईं वञी को पहुतो, यानी खोड़ सारा MNA पार्टी खे छॾे विया। टी सूरत थिए थी त खोड़ सारा PTI जा MNA त छॾे विया, पर क्यू लीग बि छॾे वई, MQ बि छॾे वई, बाप पार्टी बि छॾे वई। त जेको नो कॉन्फिडेंस आयो त माना वोट वञी 210 215 220 ताईं पहुतो। अलॻि अलॻि ख़ाका आहिनि। जी हा। हाणे अगरि जेको टियों ख़ाको आउं चवां पियो, अगरि ईअं थियो, अगरि ईअं सफ़ा झाड़ू फिरजी वियो जंहिंखे सोली सिंधी में चइजे, त ख़ान साहब हिकिड़ी एतिरी उअं ई हू पॉलिटिकल आइसोलेशन में हो, शदीद सियासी अकेलाइप में ख़ान साहब खे रहण जो शौक़ु आहे, पर पोइ ॾिसो त पोइ उहा अकेलाइप जेका आहे उहो हुनखे भले 4 हेठि कारकुननि में या माण्हुनि में हमदर्दी लाइ भले उनखे हिकिड़ो फ़ाइदो ॾींदी, लेकिन जेके सियासत खे सम्झंदा आहिनि उहे चवंदा यार मतिलबु हिकिड़ो अजीब माण्हू आहे, 3.5 साल हीउ प्राइम मिनिस्टर रहियो आहे, पोइ बि पंहिंजे पाण खे एतिरो सियासी अकेलाइप जो शिकार थियो आहे, त कुझु त मसइलो बि हूंदो न। जी हा जी हा जी हा। कॉलर सां गॾु डॉक्टर रियाज़ रंधावा मातलीमा। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? इहो न पोइ सुवाल पैदा थींदो त ख़ान साहब जी ईंदड़ पॉलिटिक्स छा आहे? एग्जैक्टली PTI जी ईंदड़ पॉलिटिक्स आहे, इहो बि वॾो सवाल। PTI अच्छा ख़ुदि PTI में हाणे ॾिसो ही जेके फवाद चौधरी साहब आहिनि, शाह महमूद कुरैशी साहब आहिनि, ही को ओरिजिनल PTIs न आहिनि। ही त ओरिजिनल PTI वारनि में असद उमर आहे, आरिफ अलवी आहे, ही सभु आहे। ख़ुदा ख़बर
पोइ त माण्हू जॾहिं हेठि कोर कमेटी में त सिधी ॻाल्हियूं कबियूं न त भई छा कयो पियो असां तव्हांखे झलियो पियो, इहे न कयो। ठीकु आहे। सो उहो पोइ उहो चइबो आहे इंग्लिश में त सक्सेस हैज़ मैनी फादर्स, फेलियर इज़ ऑर्फन। त कामयाबी जा घणा ई पीउ पैदा थी वञनि था, असांजे करे हा वारिस घणा पैदा थी वञनि था कामयाबी जा। नाकामी यतीम हूंदी आहे, हाणे तो कयो यार, मूं झलियो पई न, तो कयो, तो ओन करण लाइ को बि हुनजी मालिकी न कंदो आहे। सियासी नाकामी जेका हूंदी आहे, उहा सियासत हुजे, क्रिकेट जी रांदि हुजे या बिज़नेस हुजे, कुझु बि हुजे, नाकामी जेका आहे उहो यतीम हूंदी आहे, कोई बि ओन न कंदो। त इमरान ख़ान साहब अगरि हिन बुरी तरह सां नाकाम थियो आदम एतमाद में, त हुनजा पंहिंजा बि हुन ते ईंदा। त पोइ सवाल इहो पैदा थींदो त छा वरी इमरान ख़ान साहब 20-22 साल इंतज़ारु जेको हिकिड़ी जिदोजहद करे हेसि ताईं पहुतो हो, त वरी छा हिकिड़ी डिघी जिदोजहद, लेकिन उन जिदोजहद जो वैक्यूम रहंदो, छाकाणि त हिकिड़ो हल्को हिन मुल्क में आवाम जो आहे, गच हिसो आहे, जेको हिन रिवायती सियासतदाननि खां बेज़ार आहे। पर हाणे इमरान ख़ान 3.5 साल इक़्तिदार में रहण खां पोइ ख़ुदि बि त हुन इक़्तिदारी क्लब जो मेंबर त आहे न। जी हा, मेंबर हिसो थी चुको आहे। कॉलर सां गॾु अब्दुल्लाही सकरमा। जी अब्दुल्लाही साहब, छा चवणु चाहींदा? शायदि कॉल ड्रॉप थी। अच्छा, जीअं ईअं ज़हन में अचे थो त PTI में अगरि फॉरवर्ड ब्लॉक ठही वञे थो पियो ऐं PTI में जहिड़े नंबर जा, जहिड़े क़िस्म जा नंबर्स अचनि था पिया, त 40 MPAs या 40 MNAs घुराए सॾाए करे कोई 50-60 जो नंबर बीहे थो वञी, त 50-60 अगरि मेंबर PTI जा अलॻि थी था वञनि ऐं उहे इलेक्टेबल्स आहिनि मोर और लेस, त छा इमरान ख़ान साहब खां इन फ्यूचर पार्टी नथी खसिजे? ॾिसो, इमरान ख़ान साहब जी पार्टी जेका आहे उन हींअर खां छो पाण इहे जेके आहिनि छा चइबो आहे अलविदाई क़िस्म जा गुफ़्तगू शुरू करे छॾी, अञा टाइम आहे। उहे तव्हां इहो चयो त अगरि फॉरवर्ड ब्लॉक ठही वियो, उहो त ठही वियो आहे साईं, उहो अगरि न उहो ठही चुको आहे। जहांगीर तरीन ग्रुप छा आहे, JT ग्रुप छा आहे, फॉरवर्ड ब्लॉक, हाणे हुन में अंग केतिरो आहे इहो वक़्तु साबित थी वेंदो। जी ठीकु आहे। कॉलर सां गॾु तुफ़ैल जमाली नवाब शामा। जी जमाली साहब, छा चवणु चाहींदा? इन खां पोइ सवाल मुंहिंजो आहे त कुझु टाइम अॻु मुंहिंजे काफ लीग जे पासो सफ़ा माना नखरा पे ॾेखारिया त असांखे वज़ारत आला खपे पंजाब जी, इन खां घटि ते ॻाल्हाईंदासीं कोन पिया। हाणे थोरी हवाऊं चेंज थियूं आहिनि त वरी उहा ई साॻी काफ लीग जे पासो वञी मौलाना साहिब सां मिली आहे, उन खां पोइ ख़बर न आहे उन खां कहिड़ियूं आहिनि सुधार वरी NQM जे पासो ज़रदारी साहिब सां मिलण जो प्रोग्राम थियो आहे। त छा हाणे हिननि दोस्त खे पक थी वई आहे त जेको आहे कमु लहण वारो आहे, जंहिं करे पंहिंजो कॾहिं सीट बुक करायूं, जीअं की गाॾी में रुमाल रखी वेंदा हुआ सीट पहुची आहे, त छा हाणे हीअ साॻिया रुमाल रखंदा था वञनि, त हाणे असांजी भारत जेको अॻिते तव्हां सेटअप ठाहियो त असांखे वरी कुझु साइड ते जाइ खां ॾिजो, इहो सॼो सिस्टम हिननि खे ख़बर पइजी वई आहे त हाणे इमरान साहब वञण वारो आहे। महिरबानी करे थोरो हिते ॻाल्हाए। ठीकु आहे जमाली साहब। ॿियो बि कॉलर आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? जे तरह सां हिन वक़्तु इमरान ख़ान खे किक आउट करण लाइ PPP फोर फ्रंट ते आहे, त इन मां त इहो इंडिकेशन आहे त इन डेज टू कम वी विल हैव अ प्रो PPP गवर्नमेंट इन पावर। त नाउ जेका फीलिंग इहा अचे थी त पोइ इन केस इन तरह जी का गवर्नमेंट फॉर्म थींदी प्रो PPP या PP जे सपोर्ट सां, त पोइ हुन वटि पब्लिक वेलफेयर ओरिएंटेड प्रोग्राम्स छा हूंदा, PP जो गवर्नेंस मॉडल आहे, हुन में अवाम जे भले जो लाइ छा आहे, सवाइ हिन जे जो सिंध में वी लुक एट एक्सेप्ट कंस्ट्रक्टिंग कार्डियोवैस्कुलर डिजीज़ हॉस्पिटल्स, त अवाम जे फलाह जे लाइ छा अॻिते प्लानर्स जे दिमाग़ में आहे? थैंक यू वेरी मच। ठीकु आहे साईं। जमाली साहब जी ॻाल्हि खे जमाली साहब ज़ाहिर आहे साईं, हवा जो रुख नज़र अची वियो सभिनी खे हाणे आहिस्ता आहिस्ता। हीर जॾहिं घुलंदी आहे त पोइ ईअं त थींदो आहे न, वक़्त के साथ ख़्यालात बदिल जाते हैं। त इहो त का अजीब ॻाल्हि त न आहे। शुरू में जॾहिं चौधरी साहिबान ही बकौल तव्हांजे लफ़्ज़ नखरा आऊं त कोन थो चवां, पर हीअ थोरो जॾहिं वज़न वठियो वेठा त मूं ओॾी महिल गुज़ारिश कई पई त हीअ इतिहादी अचनि न अचनि। जी हा, पाण चवनि पिया उन वक़्तु सभु सो ॻाल्हि उहा ई थी। हाणे चवनि था त यार वारो कयो, को जॻह असांजे लाइ बि को टॉल वॉल रखो, असीं बि ईंदासीं।
लेकिन ज़रदारी साहब छा ॾेई सघनि थो? चौधरीनि जो पंजाब में सियासत, चौधरीनि जी पंजाब में सियासत आहे, पंजाब नवाज़ लीग वटि आहे। जी हा, सो पर उहा हिकिड़ी अलॻि हाणे ज़ाहिर आहे ज़रदारी साहब जे थ्रू हिकिड़ो पुल ठाहिणु चाहींदा हूंदा, लेकिन क्यू लीग आउं सम्झां थो त हिन सॼे किसे में वरी जेको आहे पंहिंजो नुक़सानु कयो आहे। अगरि हू पहिरीं हिकिड़ी बुर्दबारी सां ही ॻाल्हियूं करण त शरीफ़नि ते भरोसो न आहे, असांखे चीफ मिनिस्ट्री ॾियो, ॾिसो ॿाहिरि भले वेही तरदीदूं कनि, अंदरि त माण्हुनि खे शरीफ़नि खे त ख़बर हूंदी न, ऐं नवाज़ शरीफ़ जे माण्हू जो नालो आहे उहे ॻाल्हि रखंदो दिलि में। सो हीअ चौधरीनि को आउं नथो सम्झां, हाणे हुन कुराड़े खे वीचारे खे बुज़ुर्ग माण्हू खे शुजात खे खणाए विया आहिनि, वठी विया आहिनि इस्लामाबाद, वीचारी जे बॉडी तबियत ठीकु नथी लॻे। एनीवेज़ सो आउं नथो सम्झां त परवेज़ इलाही ऐं मोनस इलाही को सुठी गेम खेॾी आहे। हिननि खे उहो जेको चवनि था त वक़्त पर फ़ैसिला कर लेना चाहिए, जेको परवेज़ इलाही इमरान ख़ान खे मशवरो ॾेई रहियो, ऐं इहो साॻियो परवेज़ इलाही जो मशवरो परवेज़ इलाही खे पंहिंजे पाण खे ॾियणु खपे हा त देरि करे छॾी। ख़ैर एनीवेज़ आदत न हुई न अञा हाणे ॻाल्हि इहा आहे त फ़ैसिला कर। अञा बि टाइम आहे, पाण ईअं हथमी गुफ़्तगू न कयूं। बाक़ी जेको आमिर साहब ॻाल्हि कनि पिया, आउं उहा ॻाल्हि बि सम्झां थो त हीअ वक़्त खां अॻु आहे। जी हा, छा पाण इख़्तितामी तक़रीब सां त ख़िताब न पिया कयूं आमिर साहब, माना इहो त पाण हिन क़ब्ल वक़्तु आहे ऐं साॻियो ई सेटअप थी वेंदो। त छा पाण इहो डिस्कशन इहे उन्हनि प्रोग्रामनि लाइ छॾियूं जॾहिं हीउ थी चुको हूंदो? जी हा, पर मुख़्तसरन अर्ज़ु कयां, ॾिसो PPP डिपेंडेंट पॉसिबल हुकूमत जेका आहे शहबाज शरीफ़ ज़ाहिर आहे, ऑफकोर्स पंजाब में PPP जा MNAs आहिनि, नंबर 3 PTI आहिनि, नवाज़ लीग आहिनि, पोइ PPP आहे, लेकिन ज़ाहिर नवाज़ शहबाज शरीफ़ हूंदे। लेकिन अगरि शहबाज शरीफ़ खे को ईअं मसला पैदा थिया त उनखे देरि घणी लॻंदी असेंबली टोड़ण में। ज़ाहिर आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त ख़ुदि मसला पैदा थियनि न थियनि, मुंहिंजो कॉमन सेंस इहो चए थो, भले गारंटीज़ के ॾिनियूं बि हुजनि, मुंहिंजो कॉमन सेंस इहो चए थो त नवाज़ शरीफ़ जेको लंडन में वेठो आहे उहो ख़ैर मोटंदो, हुकूमत ईंदी हिननि जी, ठीकु आहे, हीअ केसिस वेसिस सभु इशूज़ रिज़ॉल्व थींदा। उनखां पोइ नवाज़ शरीफ़ हिते वेही कोशिशि ख़्वाहिश हूंदी त पंहिंजे भाउ जी हुकूमत जेका आहे, यानी नवाज़ लीग जी, शहबाज शरीफ़ जी मखलूत हुकूमत, उहो 5-6 महीननि खां मथे न हले ताकी फ्रेश इलेक्शन्स थियनि। पर तव्हां ॾिसो हिन सॼी ॻाल्हि में मरियम नवाज़ गाइबु आहे, मतिलबु एतिरी थोरो हाज़िर बसि, थिए थी, इमरान ख़ान जे अगेंस्ट ॻाल्हाए थोरो हिकिड़ो ट्वीट करे छॾी थी, बिकॉज़ हू पंहिंजे पाण खे हिन सॼी शइ खां पंहिंजा कपिड़ा जेके आहिनि इन पासे रखणु चाहे थी, दाग़ न लॻे। सुभाणे केरु आंगुर न खणे त तव्हां छा कयो, वोट खे कहिड़ी इज़त ॾिनव, हीअ लोटा ठाहियो, हीअ कयो, PTI जा MNA टोड़ियो, त हीअ वोट खे कहिड़ी इज़त ॾिनव। त मरियम पंहिंजे पाण खे हिन खां पासीरो रखे पई, हीअ चए पई शहबाज शरीफ़ भले करे वठे, भले 5-6 महीना प्राइम मिनिस्टर थी वठे। सो इट्स टू आई थिंक लेट्स आमिर साहब वेट कि ही ॾिसूं अॼु में बात कामयाबु थी वञे, अगरि थी वञे थी, मुंहिंजी ख़्वाहिश न आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि था कयूं त पोइ पाण ॻाल्हाईंदासीं त ईंदड़ हुकूमत छा करे सघंदी। गवर्नेंस जो मॉडल PPP जो न अप्लाई थींदो, छाकाणि ही फेडरल गवर्नमेंट आहे, फेडरल गवर्नमेंट शहबाज शरीफ़ जी आहे। सो शहबाज शरीफ़ एज़ अ चीफ मिनिस्टर पंजाब डिलीवर कंदो हो, हू हिकिड़ो डूअर मशहूरु आहे, बट प्राइम मिनिस्टर वटि उहे इख़्तियारी न हूंदा आहिनि, जेके हिकिड़े चीफ मिनिस्टर उहो डूअर वारा, घिटी नाली हे हो रोड रस्ता, प्राइम मिनिस्टर खे मेगा हिसाब ॾिसणा हूंदा आहिनि। उहो हिन फाइनेंशियल क्रंच में ऐं हिन जेको 5-6 महीननि जी हुकूमत में शहबाज बि घणो डिलीवर था। ज़ाहिर आहे को मिड़ई पैकेज कॉलर सां गॾु आज़म दल मीरपुर कासमा जी दल साहब छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी। अली साहब, अॼु शौकत तरीन साहब असांजा फाइनेंस मिनिस्टर आहिनि, उहे प्राइम मिनिस्टर साहब जे जेको इहो रिमार्क हुयो EU यूरोपियन यूनियन जे हवाले सां, त उन ते उन्हनि थोरो हिकिड़ो इख़्तिलाफ़ ज़ाहिर कयो आहे त प्राइम मिनिस्टर साहब खे जेको आहे इहो आवाम जे साम्हूं अहिड़ी ॻाल्हियूं न करणु खपनि। साण फाइनेंस मिनिस्टर बि चए पियो, बाक़ी अलाए छो फॉरेन मिनिस्टर अञा ताईं न चयो आहे, शाहमूद कुरैशी साहब, मुंहिंजे ख़्याल उन बि कन में चयो हूंदो त ख़ान साहब की कर दियो। ऐं ज़ुल्म अॼु इमरान ख़ान सिंध जो दौरो जी सॼो क्रेडिट अली ज़ैदी खे ॾिनो, ऐं पोइ चई शाहमूद कुरैशी भी साथ थे, यानी चइबो आहे न के ज़माने में चॉकिंग थींदी, जाम साकी मरूमही गिरफ़्तार हुआ त चइबो जाम साकी और दीगर को आज़ादु करो, त उहे वीचारा दीगर जेके हुआ उहे दीगर रहिया, उनजा नाला ख़बर न पइजी सघिया। असांखे त ख़बर हुई त जाम साकी और दीगर को आज़ादु करो। हिते बि अली ज़ैदी
असुल थियो शाह महमूद कुरैशी ॿिया दीगर थी विया जी हा। जॾहिं की शाह महमूद कुरैशी ही मिसाल जेको बि सिंध में थोरी घणी ठीकु जेका रसाई आहे उथी वेठी आहे वास्ता आहिनि उमरकोट जो जलसो अली ज़ैदी न पियो कराए सघे अगरि शाह महमूद कुरैशी न चए अगरि चाचड़ ही जेको सॼो घोटकी वारो बैठ ख़ैर मुख़्तसिर इहो त उनखे शाह महमूद कुरैशी खे दीगर करे छॾियईं हाणे ख़ान साहिब जी बि पंहिंजी सोच आहे जी हा। अच्छा अॼु इहे ॻाल्हियूं हलनि थी पियूं त हिकिड़ो ज़हन में अचे थो अॼु फंक्शन लीग जे सरबराह मुलाक़ात न कई प्राइम मिनिस्टर साहिब सां ये राति जो ई अची वियो त साईं पीर साहिब पगारे जी तबियत नासाज़ आहे ॿिया मसरूफ़ आहिनि नंढे लाइ चयो वियो त मसरूफ़ आहिनि हा यूनुस साईं जी हा। लाइ सदुद्दीन शाह साहिब पर हू विया को अलाए केरु मिलणु जीडी जा कुझु माण्हू मिलिया हा, आहिनि MP कुझु माण्हू गवर्नर हाउस में चयो वञे थो पियो त सही ॾिसो हाणे छा मिलिजे ऐं इमरान ख़ान साहिब बि हू अंग्रेज़ी चइबो आहे टू लिटिल एंड टू लेट माना पोइ अची कयो बि छा हू कराची लाइ बस में दे दूंगा कराची सेकुलर जो जेको ॻाल्हि पई थिए बस से मैंने आपको दे दिए 80 बसूं ॾिनियूं 80 बसनि ते 5 साल 3.5 सालनि जो हिसाबु कराची जे मैंडेट जो जी हा। भई सिंध मां ॿियनि हंधनि तां बि वोट मिलियसि पोइ भले कोन खटे सघियो पर कराची मां त सो कॉल्ड 14 MNAs खटिया आया जी हा मज़ाक 14 MNAs जी वोट में 80 बसूं यस 14 MNAs वोट मतिलबु ऐं पोइ क्या पैकेज दे दिया वो 1100 अरब ऐं इंटीरियर जे माण्हू भई आपको आज़ादु कराऊंगा 3.5 सालनि में त कोई अहिड़ी एफर्ट न थी कुझु न थी सो आई एम सेइंग के ख़ान साहिबु हाणे चए थो ॾिसो नो कॉन्फिडेंस मूंखे फ्रेंकली 9 मार्च ते ऐं रोज़ जे हिसाब सां ॻाल्हाईंदो आहे 9 मार्च ते मूंखे ही तव्हां शौकत तरीन जी ॻाल्हि बि करे छॾी ही सभु हिकिड़ी वाज़े निशानियूं आहिनि पीर साहिब जी तबियत बि ठीकु न आहे मुलाक़ात नथी थी सघे सदुद्दीन शाह मसरूफ़ आहे इहे सभु शयूं जेके आहिनि इहो क्लियर इंडिकेटर्स आहिनि त 9 मार्च ते ख़ान साहिब लाइ शयूं सवलियूं न आहिनि ख़ान साहिब जी ॿोली ख़ान साहिब जो ॻाल्हाइणु ख़ान साहिब जी बॉडी लैंग्वेज मतिलबु थींदो इहो अजीब ई ॻाल्हि त सिटिंग प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस अची वञे पर अजीब शइ थी नज़र अचे अच्छा मैंने हिकिड़ो सवाल अचे थो पियो त ॾाढो इन ते अक्सर माण्हू बहस कनि था पिया त आफ्टर वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अगरि प्रेज़ेंट थी वियो त पोइ छा पोइ माना छा कार्रवाई छा आहे नओं प्राइम मिनिस्टर खणी अचणु छा तरीक़ो आहे कीअं ॻाल्हियूं इहे ॾिसो न उन खां पोइ कॾहिं प्रैक्टिस न थी आहे न इहा शइ न सिंपल ॻाल्हि आहे न नो कॉन्फिडेंस थींदो त पोइ प्रेसिडेंट खे अपोज़िशन खे इहो मौक़ो ॾियणो आहे जेको पार्लियामानी प्रैक्टिस आहे ऐं मुंहिंजे ख़्याल कॉन्स्टिट्यूशन में बि ईअं हूंदो मूं पढ़ियो कोन्हे त उनखां पोइ प्राइम अपोज़िशन खे चवंदा त ठीकु आहे तव्हां नो कॉन्फिडेंस अची वई आहे हाणे तव्हांखे मौक़ो ॾियूं था त तव्हां पंहिंजी अक्सियत साबित कयो उहो पंहिंजी अक्सियत साबित कंदा अच्छा अगरि अपोज़िशन बि पंहिंजी अक्सियत साबित न करे सघी त अस ख़ुदि असेंबली टुटी पवंदी पर इहो थींदो हिकिड़ी क़ौमी असेंबली में असांजे मुल्क में इहो रवाज बि न आहे इंडिया वग़ैरह में थिए थो असां वटि इहो आहे त क़ौमी वेंदी त चारई सूबा ई वञनि थियूं लेकिन आइन में अहिड़ी का शर्त न आहे न ज़रूरी आहे सूबा ई बि टुटनि पर असां वटि रिवायत इहा ई आहे छाकाणि त 58(2)B या मार्शल लॉ या जीअं बि सभई गॾु वेंदा हुआ सो हाणे हिन में आइनी तरह त को एॾी रंडक नज़र नथी अचे सदर खे लीडर ऑफ अपोज़िशन खे जेको आहे उहो मौक़ो ॾियणो आहे त हू पंहिंजी अक्सियत साबित करे अगरि करे सघंदा त करे वठंदा ऐं मूंखे लॻे थो करे ई वठंदा ठीकु आहे वरी महिरबानी साहिबु नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में